राम राधा प्रोग्राम में अवा सभिनी जी खिदमत में हाजिर थी विया हुजूं। साल हमेशा जित रहंदा हुजो, खुश ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां सां गॾु संदा हुजो, पुलाड़ हुजे, उत्तर हुजे, काछो हुजे, ॾेर हुजे, परॾेर हुजे, जिते जिते बि तव्हां सां गॾु संदा हुजो, अवां सभिनीनि खे राम राधा प्रोग्राम में भलीकार हुजे, अॼु आचर जो ॾींहुं हुजे, मोकल जो ॾींहुं हुजे, नंढड़ा बालकड़ा बि असां गॾु संदा हुजनि, उन्हनि खे बि भलीकार हुजे, हमेशा हमेशा जे लाइ गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। ओ नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना, हिकिड़ा त न सुर हुजे न सुर जी कतार हुजे, पर मालिक साईं कलाम खां सवा हाजिर न थींदो हुजे। ओ नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना, जिवें तिवें पालना, जिवें तिवें पालना, नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना। नमस्कार 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 हुजे, आवाज सभिनी खे नमस्कार। दुआ हुजे, भली करिया हुजो, ॾेया हुजो, परॾे हुजो, पंहिंजे घर में हुजो, किथे महिमान थी विया हुजो, रस्ते में हुजो, वाहन हुजो, वस्ती हुजो, काॾे तयारी कंदा हुजो, आचर हुजे, नेरन कंदा हुजो, नेरन भली कयो, खणी असांखे सलाह न कंदा हुजो, पर खणी रामण जे हिसे जो हिकिड़ो गिरहोनियत करे खाई छॾींदा हुजो, पेट हिन जो भरजी पवंदो हुजे। हा, असांजा हूअं ई पेट भरिया पिया हुजनि। हाय असां वटि आणियूं ऐं चाढ़ियूं वारी कार हुजे, हिन करे असांखे ख़बर हुजे त बाबा जे न हुजे तब साॻिया हुजे त हुजे तब साॻिया हुजूं। इन करे भिटाई साईं चयो हुजे त भली बुख भरम जी सल वञे शान। सो बसि बुख पेट खे हुजे, कंहिंखे कहिड़ी ख़बर हुजे त छा हुजे न हुजे, पर अवां वटि हमेशह सहूर हुजे, अकुल हुजे, ॾाप हुजे, अमन हुजे, आस्तगी हुजे, भाईचारे वारी ॻाल्हि हुजे। उहा गुरबत जेका हुजे न, उहा गुरबत असर न कंदी हुजे। जेकॾहिं तव्हां वटि इहे सभु शयूं मौजूद हुजनि, मोहबत, अमन, भाईचारी, प्रेम, इल्म, त अव्हांखे जेको हुजे न पोइ तकलीफ़ूं न ईंदियूं हुजनि, ॾुखाइयूं न थींदियूं हुजनि। हा सोभा, घणे खाइण खां घणो ॾिठो चङो आहे, ॾाहा चवंदा आहिनि, घणे खाइण खां घणो ॾिठो चङो आहे। माना ॾिसण सां ई माण्हू खे जेको हुजे सो सबक मिलंदो हुजे, नसीहत मिलंदी हुजे, सिख्या मिलंदी हुजे। पर वरी हिन दौर में अवां वेलो खाओ या न खाओ, वेलो न बि खाईंदा हुजो, पर बालकनि खे पढ़ाईंदा हुजो। तालीम लाज़मी हुजे, छो त तालीम जेका हुजे उहा ईअं सम्झंदा हुजो अव्हांजी टी अखि हुजे। तालीम खां सवाइ जेको हुजे इंसान अधूरो हुजे। तालीम सां इहो थींदो हुजे त माण्हू पढ़ंदो हुजे, तारीख़ पढ़ंदो हुजे, किताब हींअर असांजा किताब ॾाढा सुठा हुजनि। जंहिं वटि मोबाइल हुजे, मोबाइल त वरी ॿार सॼो ॾींहुं रुॻो रांदि खेॾंदा हुजनि, पंहिंजे चाचे खे मामे खे कोन सुञाणींदा हुजनि। हींअर त वरी नंढड़नि बालकड़नि खे त वरी हा सम्झो जहिड़ी बीमारी थी पई हुजे, मोबाइल खां त ॿाहिरि ई न निकिरंदा हुजनि। सो नंढड़नि बालकड़नि खे खपंदो हुजे त रांदि रूंद बि खेॾंदा हुजो। रांदि रूंद खेॾण सां अव्हांजी सिहत जेका हुजे उहा जेका हुजे भली थींदी हुजे, बहितर थींदी हुजे, ऐं अव्हां चुस्त थींदा हुजो ऐं जल्दीअ में वधंदा हुजो। उन सां गॾो गॾु जेको बालक हुजे न, मोबाइल में रुॻो रांदि खेॾंदो हुजे ऐं ईअं ट्रिक ट्रोक ॾिसंदो हुजे, इहे न पुटरा ट्रिक ट्रोक जेके आया हुजनि, न त बालक हिस्ट्री पढ़ंदो हुजे, किताब में जेका लिखल हुजे तारीख़, बा ॾिसो त केतिरनि किताब जा भला सबक हुजनि, इहा बि हिकिड़ी तारीख़ हुजे, ईंदड़ वक़्त में इम्तिहान में उहा अव्हांखे कमु अचे। भिटाई साईं खे पढ़ंदा हुजो न, भिटाई साईं खे तव्हां हिकिड़ो दफ़ो हुनजी सॼी जेका हुजे तारीख़ उहा पढ़ी छॾींदा हुजो, उन मां अव्हांखे वॾो सबक मिलंदो हुजे। हा, पोइ भिटाई साईं जा बेत ॿ टे पढ़वा अव्हांखे निंड ई न अचे। माना पोइ चवंदा हुजो असांखे तालीम पिराइणी हुजे, असांखे हुनुरु सिखणो हुजे, असांखे सुठो ॻाल्हाइणो हुजे, असांखे पंहिंजनि सां कीअं रहणु खपंदो हुजे, असांखे पंहिंजनि जो ख़्यालु रखणु खपंदो हुजे। जेके शागिर्द स्कूल न अची सघंदा हुजनि उन्हनि खे स्कूल वठी वञणु खपंदो हुजे, जिन वटि कपिड़ा न हुजनि, जूता न हुजनि, असां उन्हनि जी मदद कंदा हुजूं त उहे बि स्कूल ईंदा हुजनि। जेको बि पुॼी सघंदो हुजे, सो जेके ग़रीब हुजनि उन्हनि जी जेको हुजे मदद करणु अव्हांजो असांजो सभिनीनि जो फर्ज़ हुजे। हा, पोइ भिटाई साईं चए त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिले। हाणे उन वक़्तु निंड माना सुस्ती, काहली,
हाणे वरी छा हुजे इहो मोबिलियल हथ में हुजे या मोबिलियल अव्हांखे कुझु ॾींदी कोन हुजे करिणो वरी बि पाण खे हुजे छो त मोबाइल जेका हुजे उहा कमाए न ॾींदी हुजे ॾोकड़ न ॾींदी हुजे बुखे पेट खे कोन भरींदी हुजे तो अव्हांखे जेको हुजे महिनत मज़दूरी इल्मु हुनर इहो अव्हांखे लाज़मी करणु खपंदो हुजे हा सो मोबिलियल अव्हांखे रुगो सुस्त बणाईंदी हुजे रुगो अव्हां शयुनि खे ॾिसी घड़ी सवा ख़ुशि थींदा हुजो ऐं थोरी देरि ख़ुशि थियण खां पोइ अव्हांजा वरी जेके सूर हुजनि जागे पर अव्हां महिनत कंदा हुजो थकिजी पवंदा हुजो पोइ थोरी देरि लाइ अव्हां रांदि रूंद कंदा हुजो खिल भोग कंदा हुजो उहा अव्हांखे चुस्त ऐं बणाए निंड बि अहिड़ी त सुकून जी ईंदी हुजे कि वञी थींदा हुजनि सत खेर हा हा सो भेटाई साईं उहो ई असांखे वरी खोड़ बेत मां त भेटाई साईं ससुअ में चए त आॾ तरा छा आवड़ा ॾाका डूंगर खे ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे हाड़ो हिणीअ खे लंघाइज लतीफ़ चवे माना जॾहिं तव्हां सबक़ पढ़ंदा हुजो तव्हां किताब पढ़ंदा हुजो तव्हां तारीख़ पोइ तव्हांखे वेहण न अचे पोइ ससुअ वांगुरु सम्झी वञो त ससुअ वांगुरु पोइ असांखे मंज़िल ते पुॼणो हुजे पोइ पंधु करणो हुजे पोइ जबल झागणा हुजनि सो बाबा ज़िंदगी में कंहिं मंज़िल ते पहुचण लाइ वॾी महिनत खपंदी हुजे रुगो वालदेन जे आसरे ते न विहंदा हुजो ऐं तकलीफ़ूं बि माण्हू खे ॾिसणियूं पवंदियूं हुजनि तॾहिं वञी मंज़िल मिलंदी हुजे हाओ वक़्त न त पोइ दुखाइण खां पोइ वरी जेके सुखायूं हुजनि कुर्सीअ ते वेठा हुजो ज़िंदगी सुहिणी थी पवंदी हुजे थधी छांव में हुजो पर हींअर त थधि हुजे पर पोइ वरी अञा बि खोड़ वरी भेटाई साईं चए त हाय सारी रात सुभान जागी जिन यादि कयो सारी रात सुभान जागी जिन यादि कयो उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान वाह वाह कोणे कन सलाम अचियो आगे हुनजे वाह सो बाबा जिन जूं महिनतूं जिन जूं कमायूं कयल हुजनि त उन्हनि जो त अगामियल हूअं ई हुजनि पर अव्हां उन्हनि जे नक्शे कदम ते हलंदा हुजो त अव्हां वधी सो असां प्रोग्राम में अची विया हुजूं अव्हांजे आचर जो ॾींहुं हुजे बालक बि वालदेन बि गॾु घर में वेठा हुजनि इन करे हिन ग़रीब वात खां मिड़े ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाया हुजनि पर जे कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं अहिड़े दौर में कंहिंखे थोरो बि सच चवंदा हुजो त माण्हू बबड़ थी वेंदो हुजे पर सच पंहिंजा ई चवंदा हुजनि ऐं सच जेका हुजे उहा हिदायत जेका हुजे उहा नंढा ॿुधंदा हुजनि हमेशह जेको हुजे ॻाल्हाइणो पवंदो हुजे ऐं सच खे ॿुधंदा बि हुजो हा सो उन सां करे जेके वॾा चवंदा हुजनि त उन ॻाल्हि खे तस्लीम कंदा हुजो पर अव्हां जॾहिं पढ़ी लिखी सबूर हासिलु कंदा हुजो पोइ वॾनि सां वरी कचहरी कंदा हुजो त बाबा हीअं न हीअं चाचा हीअं न हीअं हुजे अदा वॾा हीअं न हीअं हुजे पोइ अव्हांजी तरबियत बि थींदी हूंदी अव्हां वॾा बि थींदा हुजो पोइ रांदि खेॾंदा हुजो त उहो ॿुधाईंदा हुजो रांदियूं अॼुकल्ह ॾिसो अॼु शाम जो मैच आहे पाकिस्तान ऐं भारत जो मैच हुजे सो अॼु बि उते मुक़ाबलो लॻो पियो हुजे हा इन खां अॻु ई वरी हेॾे ॿ जेके चेहरा हुजनि असांजो बि पाण में वॾो धूपधू मुक़ाबलो हुजे हा अॼु असांजो बि वॾो टाकरो थींदो हुजे पाण में सो हाणे असीं चवंदा त हाली अव्हां बि जेके सभु हुजो हिकु करार थी वेंदा हुजो बालक सिधा थी वेंदा हुजो सुबुह सां बाबा बुर्स करे वेंदा हुजो मुंहं खे धोई वेंदा हुजो ईअं करे मुंहुं जहिड़ो किनो मुंहुं करे मुंहिंजो मतिलबु हुजे त पाण खे सुहिणो करे विहारींदा हुजो राधुल वांगुरु न मुंहुं किनो कंदा हुजो सुबुह राधुल पाण खे अहिड़ो सजाए आई हुजे ऐं वरी राधुल जहिड़ो न करे वेंदा हुजो मिसाल ॾिनो हुजे मिसाल मिसाल जेके हुजनि न इन्हनि खे हीअं करे ऐं तिली ॾेई छॾींदो हुजे बसि खीसे में रखे छॾिया खीसे में रखे छॾिया हुजनि बसि खीसे में रखा हुजनि अब हाणे बसि ॾिसंदा हुजनि हीअ बि वांगुरु चिड़ी पवंदी हुजे हेतिरी ॻाल्हि हुजे चिड़ी पवंदी हीअ बि जड़ाई घर में मां ॿार पालींदो हुजां उहा बि पंहिंजी जनानीअ खे माण्हूअ खे ईअं ई पालणु खपंदो हुजे उनखे मोहबत ॾींदो हुजे माण्हू कुर्ब ॾींदो हुजे जहिड़ा फसाद न कंदो हुजे अॼुकल्ह वरी ॾिसंदा हुजो त वरी जनानियूं जेके हुजनि मर्द जो असल अड़े जनानियूं न किथे किथे वरी मर्द बेड़ा हुजनि असल जेको हुजे दीपक लॻो पियो हुजे सो ईअं बि न हुजे पंहिंजी जनानीअ जो ख़्यालु लाज़मी रखंदा हुजो छो त इहा जनानी हुजे जेका अव्हांजे घर खे हलाईंदी हुजे अव्हांखे टाइम ते मानी ॾींदी हुजे अव्हांजो कपिड़ो लटो धोईंदी हुजे अव्हांजे बचड़नि जी जेका हुजे सेवा कंदी हुजे उन्हनि खे स्कूल मोकिलींदी हुजे सुबुह सवेरे उथंदी हुजे माल जी कंदी हुजे माना औरत जो वॾो किरदारु हुजे मां सुबुह जो उथी माल जी न कंदो हुजां राधुल ई कंदो हुजां माना माल मता छॾे करे राधुल ई कंदो हुजां मर्द माण्हू खे कहिड़ी ख़बर हुजे मर्द माण्हू पंहिंजे कमकार त निकिरी वेंदो हुजे पोयां सॼो घर त
जनानी हलाईंदी हुजे। रामले जा कम ॾिसो त जनानीअ सां कुल्ह में मिलायो बीठो हा, हुजे। इहो ई माण्हू खे कुल्हे में मिलाइण खपंदो हुजे, हा। छो त जेतिरो हक़ मर्द जो हुजे उन खां वधीक वरी जनानी जो बि हुजे, औरत जो बि हुजे। इहो जान छॾाइण जो भलो तरीक़ो बि हुजे जंहिंमें माण्हूअ जी हे बि बची वञे ऐं पाण बि माण्हू बचो पियो हुजे, न त ही बि वॾो इहो वरी खतरो हुजे वॾो। दौर जनानी जो हुजे, हा बा औरत जो दौर हुजे, हा, पर हींअर उहा वक़्त न हुजे। ॿियूं औरतूं वरी चवनि त ही मर्द समाज हुजे, मूंखे वरी खिल छुड़ंदी हुजे। न ईअं न हुजे, मर्दनि जो समाज हुजे। मर्द बि हुजे, मर्द जी बि इज़त हुजे, ईअं न हुजे त न हुजे, मर्द जी बि इज़त हुजे, पर जेको हुजे औरत खे बि एतिरो ई हक़ हुजे। हा पर उहा बि थोरो सम्झंदी त हुजे मर्द खे, त मर्द सां बि कहिड़ो हाल हुजे, मर्द बि कहिड़ी बीमारीअ में वतल हुजे, कहिड़ी तकलीफ़ मर्द सां बि औरत खे जेको हुजे हरू भरू जेका हुजे ज़बान दराज़ी न करणु खपंदी हुजे, हरू भरू पंहिंजे मर्द जी इज़त करणु हर औरत जो हक़ हुजे। हिते वरी तोखे छा थींदो हुजे, तूं बि मुंहिंजी इज़त भले कंदी इहो ॿिनि ज़िले ॻाल्हि कंदी हुजे, न हुजे ज़माने जी हुजे, ज़माने जी मियां मिठूं हुजे, माना मूं वरी जो अॼु मुंहिंजी वॾी इज़त कंदी हुजे, ज़माने जी मुड़ुस सीटियो वेंदो हुजे। हा सो अब हाणे हलंदा हुजूं वरी कलाम ॾांहुं। सो कलाम आचर जो ॾींहुं हुजे, सुहिणो कलाम हुजे, सचल साईं जी ॿोली हुजे, ॿोली आहियां गोलड़ी आहियां भाई इहो ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। सजणनि जा सारियो सांग, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हुजे ऐं सजणनि जा जन सांग सारबा हुजनि त सजण अची वेंदा हुजनि। सो असांजा सजण, असांजा सांगीड़ा झांगीड़ा फोन कॉल ते अची विया हुजनि। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद। वालेकुम सलाम, सदा मौजूद। जी अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा ज़िलो खैरपुर तार के नारे खां अख्तियार भट्टी अदा। छा हाल हुजे दा? ठीक हुजो, चङा भला, तबियतूं बहार हुजनि? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो घर ख़ुशि आहियो, ख़ैर आहे? सभु ख़ैर लॻो पियो हुजे, अवां ठीक हुजो, चङा भला हुजो, तबियतूं बहार हुजनि? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी महिरबानी सर। वाह वाह, सुबुह सां पहिरियों दफ़ो अवां फोन कॉल कई हुजे, प्रोग्राम में शामिल थिया हुजो, प्रोग्राम खे शुरूआत खां ॾिठो हुजे, छा चवंदा हुजो? सर प्रोग्राम तव्हांजो वॾो शौक़ सां ॾिसंदा आहियूं। वाह वाह, ख़ासि करे तव्हांजो प्रोग्राम अंदाज़, तव्हां मासी दादा जो अंदाज़ ॾाढो वणंदो आहे। वाह 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 वाह, अंदाज़ सभु कंहिंजा हिकिड़ा मुख़्तलिफ़ अंदाज़ हुजनि, अवां जो पंहिंजो अंदाज़, मुंहिंजो पंहिंजो, राधुल जो पंहिंजो अंदाज़ हुजे, पर मिलाए जुलाए करे हिकिड़ो गुलदस्तो ठहंदो हुजे। बिल्कुलु साईं। हा सो ॿिया सभु हर मां ठीकु हुजनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी महिरबानी लॻी पयूं। वाह वाह, सभिनी खे सलाम चवंदो हुजे राणा। जी जी, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि। काॾे वई हुजी मां हिते सजणनि जा सांग सारिया, तूं ॻाईंदी हुजे तो हुजी न्याणी सोहण मारूड़नि जा सारिया सांग रोंदी हुजी। हा पोइ हाणे तूं इहो ॻाइण तोखे खपंदो हुजे, वात में अलाए एल्फी लॻी हुजे, लॻे तोखे तूं त सफ़ा को मुंहिंजे जहिड़ो दुश्मन थी वियो हुजी। जरे चमी एल्फी लॻंदी हुजे, जरे चमी हीअं थींदो हुजे, जरे हू थींदो हुजे, हाणे ॻाल्हाईंदो हुजे, को ख़्याल सां ॻाल्हाईंदो हुजे, माण्हू को कुसंदो हुजे, को पुसंदो हुजे, पुछंदी हुजां। हलो हेलो, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो? हेॾे थींदी हुजे। वाह, कंदो जाम खां माशूक अली कलेरी तेल कंपनी कुनर प्लाट का। छा हाल हुजे? अदा खुश हुजो, खैर लॻो पियो हुजे? मालिक जा करम, तव्हां खुश आहियो भई? सभु खैर दुआ लॻी पई हुजे, ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो अदा? सभु खैर लॻो पियो आहे, मालिक जा करम आहिनि। तव्हां खुश आहियो बाबा? खैर लॻो पियो हुजे अदा। रामूराधा प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे अव्हां खे? बिल्कुलु हले पियो, हींअर ॾिसूं वेठा साम्हूं OGDC में दौकरिया टीवी हले पई, हाल में वेठा आहियूं। कलेरी साहब, सुबुह सां नेरन पाणी कई हुजे या नेरानी फोन कई हुजे? बाबा नेरन पाणी कई आहे, पर थोरी कई आहे। छो भला को मसालो हुजे छा? ईअं थोरो झिंझाए ॿुधाईंदा हुजो, खुली करे ॿुधाईंदा हुजो, हा उहा बा नेरन कई हुजे,
कहिड़ो मां अधु वठंदो हुजां नेरनि मां तव्हां खां। नेरन कई आहे हा बसि पोइ ईअं माना चांवरनि जी मानी चांहि सां खाधी आहे। चांवरनि जी मानी वरी चांहि सां काफियो भलो मिलायो हुजेव त। वाह अच्छा वाह। वो उफराटो करे खाधी हुजे, चिल्लो खाधो हुजे, छा खाधो हुजेव? चांवरनि जी मानी करे। न न चांवरनि जी मानी चांहि सां खाधी हुजे, वाह। गरम गरम ताज़ी कड़क। वाह वाह इहो अच्छा माना ले लगी पई हुजे, वॾियूं त- चांवरनि जूं मानियूं खाईंदो हुजे अदा। या पोइ त भाग वारो हुजे, हरू भर आस्ते आस्ते ॿुधाईंदो हुजे, ईअं त पोइ भाॼईअ जी वाह वाह कंदो हुजे न भाउ। जी जी भाॼई भाए थी। बसि पोइ ईअं त पोइ उनजी बि कॾहिं ॻाल्हि गणाए ईअं ॿुधायो हुजे, मूं चयो अलाए भाॼईअ मिड़े चांहि जो कोप काढ़े अधे खे ॾिनो हुजे, बिस्कुट ॾिन। न न न वाह वाह। टंडो जाम जी मुंद मौसम कीअं हुजे, वॾी एॾां सावक हुजे, माना इहो धंधो जाम मस्तु आहे। हा साईं हसीन शहर हुजे, वाह जी सावक हुजे ऐं भलो जी, शहर जी। बि हुजे। हा साईं वण टिण सावक ॾिसी माण्हू जे दिलि बाग बहार थी वेंदी हुजे। बिल्कुलु चारई पासा हींअर बसि अंबनि में ॿूर आहे, चारई पासा सावक आहे। वाह 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 वाह। सभिनी खे सलाम अवां फोन कॉल बड़ी कई महिरबानी पहिरियों अदा दफ़ो। कुर्बा आवाजा मोहब्बतूं आवाजूं। वाह लख कुर्ब अधे खां हाल वाल वरितोसीं। ॾिसंदी हुजे न नेरनि मिलंदी हुजे न पोइ बि आस्ते आस्ते ॻाल्हाईंदा। असां त बुख वञ ते सदोरी तुंहिंजी वाह वाह कयो बीठा हुजे। हाँ वाह वाह कयो बीठो हुजी त ॾींदो टको बि न हुजी त लाज़मी हुजे, वाह वाह त करणी खपंदी हुजे न। टको हाणे तूं ॿार हुई फकीर खीसे आणी में- हुजे तोखे ॿार टको हुई ॾींदो हुजे। खीसे में गुरबत हलो। सुञ भीग। हलो वालेकुम। वालेकुम वालेकुम सलाम। सलाम। अदा केरु कड़े सर खां भा? अली मुराद बुले जो थर पार्कर मिस्टर मेगा। छा हाल हुजे अदा थर पार कर वारा ख़ुशि चाक चङा भला हुजो। गांव अलमला को बिटी जी। हा हा सभु ख़ैर अवां तव्हां ठीकु ॾे हुजो। ख़ैर हुजे, तव्हां ठीकु हुजो। अभी खैर उनके गांव खुशी जो। हा ख़ैर हा ख़ैर दुआऊं लॻियूं पयूं हुजनि, ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो अदा। अमन अमन दुआऊं असां पहिरियों तगड़ावां जे प्रोग्राम में शामिल थिया आहियूं, वॾी ख़ुशी थी आहे। अबा असांखे त वधि खां वधि ख़ुशी थी हुजे त। वॾी महिरबानी कुर्ब आवाजा मोहब्बतूं आवाजूं जो अवां फोन कॉल कई हुजे, रामू राधा सां हाल अहिवाल वंडियो हुजे, इहे अवाजा कुर्ब हुजनि, मोहब्बतूं हुजनि अवाजूं। असांखे त वरी वधीक ख़ुशी थी हुजे थर पार कर मां वेही बाक़ाइदे सीड़ जी लंबर मिलाए अवां फोन कॉल कंदा हुजो सो मूंखे ख़ुशी थींदी हुजे त इन करे मां वरी मारवड़नि खे बि सारींदो बि हुजां। ओ सजणनि जा सारियो सांग मारवड़नि जा काल हुजे, फोन सारियो काल हुजे। सांग इहो जेको लुड़कंदी हुजी न कांवेलिन वांगी अड़े फोन अच्छा। कॉल हुजे। असांजे रागनि ऐं सुरनि जा हणी संधा कढियो छॾींदी हुजी। हाँ, वॾो तुंहिंजो राग थधो थियो हुजे, हूअं त अॻे गरम हुजे सफ़ा। हलो आई शाबाश अबा लाला मेरा जुड़े जो अदा छा हाल हुजे ख़ुशि चाक चङो भलो तबियत बि यार कल भी कोन दुख थियो मूंखे ॾाढो कलाम कोन ॿुधाई। बसि तुंहिंजे ॾुख में आऊं थोरो पंहिंजी अख खे कपिड़ो हणी छॾींदो हुजां अदा ॾुख मूंखे बि थियो कपिड़े सां कुझु कोन थींदो अॼु ॿुधा मूंखे। ॿियो ख़ैर अॼु हुजे ॿुधाए। त ख़ुशि लॻा पिया हुजो। हा न तव्हां कावड़जी वेंदुसि बसि फोन कोन कंदुसि ॿीहर। न यार कावड़ जंदो न हुजे ॿाहिरि कॾहिं कावड़बा हुजनि दोस्त कॾहिं रुसंदा हुजनि छा अॼु सफ़ा दोस्ती मला बसि ॿुधा बिस्मिल्लाह कर। सफ़ा को ॿाराणी तबियत वारो हुजे अदा ॿियो हाणे ॿाहिरि ऐं दोस्त को नाराज़ थींदा हुजनि नंढियुनि ॻाल्हियुनि सां। हलो वॾी महिरबानी कुर्ब आवाजा मोहब्बतूं सफ़ा को आवाजूं। अधो राति धुलीअ जहिड़ो हुजे ॻाल्हि ॻाल्हि तां कावड़जी वेंदो हुजां चए कावड़ हा चए त मां न त कावड़जी वेंदो हुजां। कावड़ न अदा कावड़ चङी न हुजे, मूं माण्हू खे चयो आहे। कावड़ न करणु खपंदी हुजे, छा मूं करे। चयो राति धुलीअ वांगी हिनखे ॻाल्हि ॻाल्हि तां कावड़ अलाए हथ में धो हुजे, मूं चयो छा हुजे। खट मिठड़ो रखियो हुजे मां लिकाए इते हा माना अॼुकल्ह खट मिठड़ा नहीं लिकाए रखंदो हुजे। बाबा असांखे अरे नहीं न लिकाए रखंदो हुजे, मां किलियूं न पटे वेंदी हुजे नहीं ओ चवंदा हुजनि पंहिंजे मिठाण ते। चवंदा हुजनि पंहिंजे सामान जी पाण हिफ़ाज़त कंदा हुजो। आप मथे ते पटके में। हलो 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 हल त वॾी महिरबानी वाह। काटू लॻूं पयूं हुजे न। हा हा चवंदा हुजनि त माण्हूअ खे या कांवनि खे लुड़ में मज़ो थो असांजो बि कमु इहो हुजे सो हेॾां कांवेलीअ जी ट्रां ट्रां
लुॾो हर पासे लॻो पियो हर हुजे पासे सो असांखे बि को कहिड़ी खणंदो हुजे हा सो असांखे बि लुड़ में मज़ो राजले पर को समझंदो हुजे मुंहिंजे घर में ईअं हुजे पर जिते किथे हुजे हींअर हलो हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ अब आपको पूरा बात करे केडी करो छा हाल हुजे ता ठीकु हुजो चङा भला खेर खेर बता पुछा पियो खेर हदीरा दा पुछा बिल्कुलु अदा खेर लॻो पियो हुजे तव्हां कीअं हुजो तव्हां ठीकु हुजो अभी तुलाला ने छुटो पड़े या लाला दे गुरान प्रोग्राम आओ आओ ॿियो खेर लॻो पियो असां गानो त ॿुधाए फ़कीर दुबई जेको वञे थो बिल्कुलु बिल्कुलु ॿुधाईंदा आहियूं वॾी वॾी महिरबानी हुजे। महिरबानी कुर्ब मोहबतूं आवाजूं सो वॾी महिरबानी हुजे सो अधु असांजो हिकिड़ो जेको हुजे उहो रुसणो हुजे उन रुठल खे वरी परचाइजे मतां रुठो ई रहिजी न वञी सो रुठलनि खे परचाईंदा हुजो ऐं अबा जे माण्हू पुॼी न सघे चए दादा बसि हाणे खणी हथु कढंदो हुजे सो असां वटि इहो हुजे त भाउ रुठलनि खे परचाईंदा हुजो नाराज़गीअ में कुझु बि न हुजे मोहबत में मज़ो हुजे हा हा सो माण्हू दुनिया में हिकिड़ो दफ़ो माण्हू खे ज़िंदगी मिलंदी उन में रुस करे ज़िंदगी पूरी करे छॾे माण्हू उनजो फ़ाइदो कहिड़ो पोइ जहिड़ो माण्हू आयो हुजे तहिड़ो न इन जे करे मोहबतुनि सां जीअंदा हुजो वॾी दिलि सां जीअंदा हुजो हिक ॿिए सां ॿांह ॿेली थी हलंदा हुजो हिक ॿिए सां मोहबतूं वंडींदा हुजो अञा उनखे ख़तमु कंदा हुजो ऐं मोहबतुनि जो ॻोठ ॿधंदा हुजो पोइ भेटाई साईं आंगी मोहबती मेड़े ॻोठ ॿधजे हिकिड़ो वाह वाह मोहबती मेड़े ॻोठ ॿधजे हिकिड़ो तिनी जे वेड़े पाणी ईंदो बादशाह मुंहिंजे अङण ते आया आया ॾींहं ख़ुशीअ जा तो अहमद इहो मुग़ल जो आवाज़ आवाज़ कंदा हुजे। हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं नाल नानियाऊं नाल नानियाऊं चनी चाखां छॾियाऊं नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं ओ आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे सो अॼु आचर जो ॾींहुं हुजे ऐं मोकल जो ॾींहुं हुजे अव्हां सभु मोकल ॾींहुं घर में वेठा हुजो किन खे त घरनि जा खोड़ सारा कम हुजनि वरी हाणे अहिड़ो भलारो महीनो ईंदो हुजे सो सुभाष वारो महीनो ईंदो हुजे रमज़ान शरीफ़ ईंदो हुजे सो अव्हां सभु उन जूं तयारियूं पंहिंजे घरनि खे साफ़ सुथरो करे हितां खां शयूं खणी होॾे खणी सेटिंग सुठी करे ॿार अकनि खे ॿियनि खे तरबियत ऐं सुठी हर कंदा माण्हू हुजो जेको हुजे इन भलारे महीने जी जेको हुजे आजियां जी तयारीअ में हुजे को माण्हू पंहिंजे घर खे रंग रोगन कंदो हुजे त को जेको हुजे घर साफ़ सुथरा कंदो हुजे अधियूं भेनरियूं हंध बिस्तरा जेके हुजनि उहे धोअंदियूं हुजनि पवंदियूं हुजनि ऐं भलारे महीने जी आजियां जो इंतज़ारु कंदियूं हुजनि पर हा, तो ही भलारो महीनो जेको हुजे इहो असांखे मोहबत आजिज़ी ऐं प्रेम सेखारींदो हुजे ऐं असांखे जेको हुजे इन महीने में जेको हुजे हर कंहिंसां मोहबत पर इन महीने में न पर हूअं बि हर वक़्तु जेको हुजे असांखे हिक ॿिए जो ख़्यालु रखणु खपंदो हुजे हिक ॿिए सां मोहबत करणु खपंदी हुजे ऐं ॿधीअ सां हलणु खपंदो हुजे अञा का तकरीर करणी हुजे मैडम हाणे तकरीर जी कहिड़ी ॻाल्हि हुजे चङी ॻाल्हि कंदी हुजां त इहा तकरीर हुजे न सही हुजे बसि करी हुजे तकरीर हाणे तूं शुरू कंदो हुजे ऐं शाबाश मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन वाह वाह तिन जो सराफन अण तोड़ियो ई अघायो सो रुगो इहो न हुजे त पाण खे बुख ॼणी हुजे पर ॿियनि लाइ ॼणो हुजे ॿियनि जी बुख जो अहसासु जेको हुजे उहो ज़रूरु हुअणु खपंदो हुजे पर असां वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कंदा हुजूं त भाउ अॻे जेको हुजे जेको मोची हुजे चपल ॻंढण वारो हुजे उनजो वॾो मान हुजे उन्हनि वटि बि वॾा वॾा माण्हू वेही अख़बार पढ़ंदा हुजनि उन्हनि सां कचहरी कंदा हुजनि माना अव्हां इहो ॾिसंदा हुजो त सिंध जो मान कहिड़ो रहियो हुजे अॼु बि ईअं हुजे त उन्हनि जे दुकान ते उन पेतीअ वटि वेहणु जिथे भाउ जग जहान जो चपल अचे उहो अव्हांखे पॉलिश करे ॾिए अव्हां उते वेही कचहरी करो माना इहा छा हुजे बराबरी इहा मोहबत हुजे इहा आजिज़ी हुजे उते वेहण में अव्हांखे मज़ो अचे पोइ ॿियो केरु हुजे कुंभार हुजे
अब कुंभारनि सां असांजी सालो पूरे जो जेको हुजे राब्तो हुजे, कुंभार जेको हुजे उहो ॾाहो हुजे, घड़ वारो हुजे, सुघड़ हुजे, उहो शयुनि खे ठाहे, उन वटि इल्मु हुनुर ॾाहप हुजे, अहिड़ी ॾाहप हुजे जिनखे भेटाई साईं बि ॻायो हुजे। अबा उहे बि चक ते वेहनि त हुनजी मर्ज़ी हुजे, जेको वणे सो ठाहींदा हुजनि, मिटीअ मां जेको जो हुजे छा वणे न सो छा ठाहे ठाहींदा ॾींदा हुजनि। हुजनि। सच पुछो त आउं त ॾिसी करे मुंहिंजा नेण ठरंदा, आउं त रोई पवंदो हुजां त हुनजे हथ में छा त मालिक हुनुर ॾिनो हुजे, जो वणे सो ठाहे छॾींदो हुजे न। अवां छा ठाहींदा हुजो, अवां कंहिंखे इज़त बि न ॾेई सघंदा हुजो, अवां कंहिंखे मान बि न ॾेई सघंदा हुजो। हीअ असांजी सिंध जे कहिड़े पासे वेंदी हुजे। ऐं पोइ जेको सच हुजे पुछो, असां ऐं छा उन सां कमायो गॾु हुजे। असां उन सां गॾोगॾु असां अचूं तबा जेको हजम हुजे, मानी पचाए कारीगर हुजे, रध पचाव करे, शादियूं मुरादियूं ख़ुशियूं गमियूं, उन्हनि सां बि असांजो कहिड़ो प्रेम हुजे, उन्हनि सां कहिड़ी मोहबत हुजे। अब खदड़ा फ़क़ीर बि असांखा 12 महीने ॾन वठण अचनि, पुटु थिए त ॻाए वॼाए असांजे दर ते अची बीहंदा, मां वॾी नहीं असांखे छॾींदी वॻो हुजे, ॾे। फ़क़ीर खे वॻो को हा। कुकुड़ का हा। खेलो का लेलो कुझु ॾींदा हुजो। हा, धुकड़ी वॼाए उहा रक़स करे, ऐं उन अंगण जी अमड़ अहिड़ो ख़ुशि थिए जे फ़क़ीर हा तुंहिंजे लाइ मूं सयूं वठी रखियूं हुजनि, मूं सयूं वठी रखियूं हुजनि, उहे तुंहिंजियूं हुजनि, तूं खणी वञ। उनखे ॾींदे उहो ख़ुशी महसूसु करे, उहो 12 महीने उनजे घर जो, उनजे इज़त जो उहो फ़क़ीर बि ख़्यालु करे। अबा वरी घोड़े ते हिकिड़ो भट फ़क़ीर अचे, 12 महीने कणिक जो अन जो गॾो वठे, गॾो हिकिड़ो। असां मतां सम्झो त इहे रामू ऐं राधा जेके हुजनि, इहे बि लईअ मां लकुण भञी ते बीठा हुजनि। अब लईअ मां लकुण भञी असां बि कोन बीठा हुजूं। असां सॼी सिंध खे वाहण वस्तीअ खे ॼाणूं सुञाणूं, ख़बर वाहण वस्तियूं भाइर भेनर इहे सभु इहे हुनरमंद इहे असांजा पंहिंजा हुजनि, असीं उन्हनि जा हुजूं, अवां असांजा असीं अवां जा। पर कल्ह मूंखे कराचीअ में ॾाढी वाक़ियो थियो, मूंखे ॾाढी ॾुख थियो, सच पुछो त असांखे ॾुख थियो। सिंध में हाणे कंहिंजी चौदीवारी बि सलामत न हुजे, जहिड़ो करो नसा हुजनि, पता हुजनि, असां वटि भले हीअ हुजे, असां वटि को बि कोन हुजे, कुझु बि हुजे, असां हीअ ॿोली ॼाणूं, असां पंहिंजी ज़िंदगीअ में रहणु चाहींदा हुजूं। अवां पंहिंजे पर हिकिड़ो रागी जेको अव्हां जे अंगण ते अचे, ॻाए, ख़ुशी करे, रक़्स करे, अव्हां जा रूह रिझाए, अवां जी ख़ुशियुनि में शरीक थींदो हुजे, अवां उन्हनि खे तॾहिं आहे ईअं कंदा हुजो। तॾहिं आहे त माण्हू खून बख़्श करे छॾींदा हुजनि, तॾहिं आहे त माण्हू जी पवंदा हुजनि, तॾहिं आहे त माण्हू रोई पवंदा हुजनि त यार अहिड़ा महिमान मुंहिंजे अंगण ते अचनि, आउं किथे त ऐं हाणे इन सां कहिड़ो हिसाब हुजे। ऐं तॾहिं आहे सच पुछो कंहिं वटि मानीअ जो ग्रह न हुजे त हू परेशान थिए। मूं अहिड़ा घर ॾिठा हुजनि, अहिड़ा माण्हू असां ॾिठा हुजनि त पूरे वेड़े में भॼंदो हुजे त मुंहिंजो महिमान आयो हुजे, का मूंखे सुठी रली ॾींदा हुजो, मूंखे सुठो विहाणो ॾींदा हुजो, सुठी खट ॾींदा हुजो त मां महिमान खे विहारियां, ईअं न हुजे मुंहिंजी ॻाल्हि कसी थी पए। असांखे इन धरतीअ ते त गर्व हुजे जो असां ॻायूं वॼायूं, ख़ुशि थींदा हुजूं त असांजा ॿचड़ा सलामत हुजनि, ख़ुशियूं सलामत हुजनि, सादियूं। ॾाढो त बाबा हिकिड़े ॾींहुं हूअं ई भॼणो आहे, ॾाढो अॼु ॾाढो हूंदे सुभाणे क़बर में हुजे, छा कंदो हुजे। सो फ़क़ीरनि सां हाणे फ़क़ीर माना छा सम्झंदा हुजो, हीउ अहिड़ो भलो रागी हुजे, ऐं फनकार बि ईअं ई हुजे, दर जो फ़क़ीर। ख़ालिद भट्टी अव्हां जा रूह रिझाए, हू त रोलाक हुजनि बा, हू त आधी माधी सुघड़ रागी ढोलक वारो, इहे त आधी माधी हलंदा हुजनि। अव्हां इन्हनि खे त कुझु न चवंदा, अव्हां इहे सम्झो त इहे राति जा फ़क़ीर हुजनि, इहे हलंदा हुजनि, इन्हनि खे अव्हां छा चवंदा। ऐं वरी उन्हनि मां बि जेकॾहिं न मुड़ंदा हुजूं फ़क़ीरनि मां त पोइ इहा वॾी ॾुख जहिड़ी ॻाल्हि हुजे। ख़ालिद भट्टी चए त असीं रोल माण्हू रुलियासीं त छा, पर ज़रे ज़रे पाए न जाती, हा सो अहिड़ा मोहबती माण्हू उन्हनि सां ईअं। सो हे ॾिसो सिंध जा माण्हू ॾाह थींदा हुजो, सम्झी वञो ॾुखियनि खां सुखनि खां हिक ॿिए खे गॾींदा हुजो, शादियुनि मुरादियुनि में ख़ुशीअ में वरी अव्हां पंहिंजे मसइला पैदा कंदा आहियो, कॾहिं फायरिंग करे पुटु हाणे पंहिंजी माउ खे मारींदो हुजे, असां सच पुछो असांखां पोइ मस्करियूं विसरी वेंदियूं हुजनि,
असां जिते पुटु पंहिंजी अमड़ खे पीउ सां माना सुठो न ॻाल्हाए ॿाड़ो ॻाल्हाईंदो हुजे वॾनि जो एतिराम न कंदो हुजे पोइ असां उते कहिड़ी ख़ुशी कंदा आहियूं उते कहिड़ियूं असांखां मस्करियूं थींदियूं ऐं कहिड़ियूं जेके हुजनि ख़ुशियूं पोइ जेको हुजनि असांजी सिंध में रहंदियूं हुजनि पोइ त सॼी सिंध ईअं सम्झंदा हुजो रगो सूरनि में हुजे हा सो पोइ भिटाई संदो चवंदो हुजे त भिटाई चयो हुजे त न को संदो सूर जो न को संदो सिक न को संदो सूर जो न को संदो सिक सूर जो बि को संदो कोन्हे सिक जो बि को संदो कोन्हे को हाय न को संदो सूर जो न को संदो सिक अदद न आहे इश्क पुॼाणी पाण लाइ ओ मालिक हुजे अबा जंहिंखे इज़त ॾे चाहे जिथे वणेसि रखे तव्हां असां छा थींदा हुजो फ़क़ीरनि सां असां करे छा फ़क़ीर राज़ी अलाह राज़ी हुजे फ़क़ीर राज़ी अलाह राज़ी हुजे फ़क़ीरनि जेको अव्हांजे दर ते अचे बाबा हीअं करे ख़ुशी करे अव्हां हुनखे ॾींदा हुजो असां उन सां कहिड़ो कंदा हुजो ॾाह थींदा हुजो असां अव्हांजा फ़क़ीर हुजूं सम्झो अव्हांजे मुख ते मुर्क ॾिसणु चाहींदा अव्हांजूं ख़ुशियूं आबाद थींदे ॾिसंदा हुजूं सो हाणे ख़ालिद भट्टी त पंहिंजी दाह ऐं कूक करे पर उनजो कलाम जेको हुजे उहो ॿुधंदा हुजो त हू कीअं ॻाए अव्हांजा रूह कीअं रिझाईंदो हुजे सो ख़ालिद भट्टी जो कलाम हुजे उन खां पोइ ख़बरूं हुजनि ख़बरूं बि लाज़मी हुजनि उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे सो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू ओ काॾे वई हुजे राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे छा हुजे ओ माई जेके पुठ ते रहिया उहे हमेशा पुठ ते रहिजी वेंदा थोरी अॻ भरी थींदी मर्द माण्हू भले अॻां हुजे मर्द माण्हू भले अॻां हुजे औरत जो कमु हुजे भले पुठा हुजे ओ असीं चऊं तूं बि अॻ भरी थींदी हुजे ऐं अॻ भरी आहियां बेटा साईं चयो हुजे अॻ भराई हुजूं हलो हलो अस्सलाम वालेकुम सलाम बाबा केरु कड़े सर खां मुख्तार गुलाम पातल मंदा हवा छा हाल हुजे ठीकु हुजे चङा भला सब खैर हा तव्हां खुश आहियो हा हा सभु ख़ैर हुजे रोज़ तव्हांखे ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो जी हा केरु ॻाल्हाईंदी हुजे रोज़ीना मुख्तार मुख्तार जो ख़ैर हुजे ओ मुख्तार हुजे मुख्तार रोज़ीना जो मुख्तार भाउ अली जो ॻाल्हायां हा हा रोज़ीना जो भाउ हुजे इहो वरी तोसां ॻाल्हाईंदो हुजे हवा छा हाल हुजे ठीकु हुजे नंढड़ा सब खैर हा वाह 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 फोन कॉल कई हुजे मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे ॿुधायां जी ॿुधायां हाओ A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z Z W X Y ऐं Z अध पढ़ी हुजे या बस इहो फोन कटजी गई हुजे बस जेतिरो हुनजो हाल हुजे शाबाश शाबाश ऐं वरी बि जेको हुजे हिनखे चङी तरह यादि करे छॾींदो हुजे वेरी गुड सो अवां माना ईअं पढ़ो लिखो होशियार थींदा स्कूल खोलींदो हुजे हिकिड़ो स्कूल खोलींदो हुजे स्कूल खोलियो हुजे सॼो ॾींहुं ॿुधंदो हुजां बसि अहिड़ो ॿार मथे में लॻो हुजे ॿियो कम खां ई वियो हुजां तोखे आउं मथे में लॻी हुजां हलो हेलो अवा केरु कड़े शहर खां बा हवा रामन शाह लामा सरदार ॻाल्हायां थो बा कोटा खां वो बा सरदार कोयटा वारा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं बहार शुक्र अल्लाह जो लख एहसान मालिक जा तूं ॿुधा तुंहिंजी तबियत कीअं आहे भाभी असांजी कीअं आहे भाऊ ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां कीअं हुजो बचड़ा ठीकु हुजनि भाॼाई ठीकु हुजे शुक्र आहे भाभी तो पंहिंजी तबियत ॿुधाओ ठेठ लॻा पिया ख़ैर ख़ैरियत सां महिरान वारा कीअं सॼा हाओ मुंहिंजा भाउ महिराण वारा बि ठीकु हुजनि भाॼाई तुआरी बि ठीकु लॻा पिया हुजनि
ॿियो त ख़ैर ख़ैरियत आहे न? हाउ पंहिंजो हाल ॾींदो हुजी त कीअं रोज़गार थींदो हुजे, कोयटे जी मौसम गुज़र कीअं सफ़र हुजे? कीअं थींदो हुजे? भाभी बा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक चलाए थो, पर हाणे कोयटे जी मौसम वरी कुझु बहार में अची वई आहे। पोइ हाणे छा को पापड़ वग़ैरह लॻाई पियो, को ॿियो दुकान खोलो हुजे छा? न बा न, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बसि अल्लाह पाक ॾे थो, वरी पापड़ चलाऊं था भा। बसि वरी कीअं, कॾहिं रोज़ी हवाई रोज़ी आहे, कॾहिं कीअं आहे, कॾहिं कीअं आहे भा। रोज़ी ॾियण वारो उहो मुंहिंजो हा मालिक बिल्कुलु हुजे। मालिक हुजे, मालिक साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो हुजे, रोज़ी में बरकत पवंदी हुजे। आमीन आमीन भाभी, बसि दुआ कयो भाभी, बसि मां बि ग़रीब आहियां, वरी बसि वरी वञूं था त गुज़ारो थिए थो। वरी भाॼी जो हिकिड़ो असांखे कलाम ॿुधाओ। हा हा ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदा आजू। भाॼीअ खे माई सलाम, भाॼी बचड़नि जो, खे सलाम। माई बचड़नि खे बि सलाम। जी जी हाओ अबा हाओ ॿुधाईंदा आजू, बचड़नि खे सलाम। भाॼाई खे बि सलाम, बचड़नि खे सलाम, कोयटिया वारनि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। इहो बि असांजो भाउ यको गुम थी वियो हुजे, हाणे वरी जेको हुजे ज़ाहिर थियो हुजे। इहो मुंहिंजो भाउ ग़रीब दोस्त हुजे मुंहिंजो। हा, ऐं इहो मूंखे तूं सच पुछंदो हुजे, हा। ईअं लॻंदो मूं ॾिठो न हुजे, भाउ खे रुॻो फोन ते ॻाल्हायो हुजे, पर मूंखे इहो फोन कॉल करे त ईअं लॻे जहिड़ो हिन सां असांजी पहचाए पियो हुजे। असां हाणे ॾिठे ते सौदो करूं, सिध जा माण्हू, अरे इहो हुजे त वाह, जंहिंसां लायूं न था निभायूं। बिल्कुलु ईअं ईअं न हुजे, माण्हूअ जा ॿ लफ़्ज़ जेके मिठा हुजनि न, माण्हू उन ते बि चवंदा हुजनि, भाउ हुनखे बि मान ॾींदो ऐं हुजे। के त वरी जेके हुजनि पंहिंजा बि हिक ॿिए खां दूर लॻा पिया हुजनि, तो ईअं बि न हुजे, तो मोहबत हिक ॿिए खे ॾींदा हुजो, मान हिक ॿिए खे ॾींदा हुजो। हा बिल्कुलु सही हुजे। सो अॼु त बाबा शाम जो वॾो मंच हुजे, पाकिस्तान ऐं भारत जो। सो अॼु वॾो टाकरो हुजे पाण में। सो इहो जेको रांदि हुजे, पर इहो रांदि जे हद ताईं हुजे। ऐं अव्हां सभु बि जेको हुजे रांदि मां दिलचस्प जेके रंग हुजनि उहे पाण वटि रखंदा हुजो। जज़्बाती माण्हू कॾहिं बि न थींदो हुजे। रांदि जो मैदान हुजे, पढ़ाई जो मैदान हुजे, दुनियादारीअ जो हुजे। हौसले सां, हिमत सां, समझदारीअ सां कहिड़ो होशियारीअ सां जेको हुजे कमु वठणो पवंदो हुजे। मां बि ईअं कंदो आहियां, घर में कीअं हलणो हुजे हिन सां। हीअ कमल हीअं चढ़ी वञे आसमान ते, कमल लहींदी हुजे, कमल खार में, कमल भितर जड़ी, कमल ठिकर जड़ी, कमल बसर जे पितीअ जड़ी। हा हा केॾी महिल वरी तूं ॾिसंदसि पाण खे जहिड़ो कद्दू लॻो पियो हुजे, हाणे मां ॾिसंदा तूं वरी छा हुजी, मूंखे एतिरे सभिनी शयुनि सां मिलाए छॾियो हुजी। मूं त ईअं ॻाल्हि कई हुजे। कीअं ॻाल्हि कंदो हुजे, ॻाल्हि अची अची तोखे राति दौलत लॻंदी हुजे। मूं ईअं चयो हितां जो हणंदी हुजे। बसि इहो छो हणंदी, मुंहुं पटे पंहिंजो हणंदी हुजे मूंखे। हा पंहिंजो मुंहुं पटे हणंदी हुजे। इहो हाणे हणण जहिड़ो वञी बचो हुजे, ॿियो हाणे छा? इहो अकुल हुजे। हा ॿियो हाणे बचो छा हुजे? हाणे इहो अकुल। मां का ज़माने खे ॻाल्हि ॿुधायां त बाबा, मां राधुलीअ खे घर में कमल कावड़ में हुजे, कमल चुप वेठी हुजे, लाज़मी हुजे, हर माण्हू जो ईअं हुजे। पोइ मां हुनखे कमल ॿार केॾी महिल दरिया वांगुरु चाढ़ में इहो त थींदो हुजे न। तूं त 12 ई महीना दरिया जा सुकल वांगे हुन ठोठ लॻी असां पई चाढ़ वांगुरु हुजे, चाढ़ वांगुरु, चाढ़ वांगे लहंदी हुजे। बाक़ी हाणे ॻाल्हि कदो आहे 12 वांगे चिड़ी पवंदी हुजे। ओए हो जेको हुजे, असां सदाई दरिया वांगे चाढ़ में, तू सड़ंदो रह पंहिंजी साड़ में। इहो कमु हुजे तो वटि, रगो साड़ हुजे सॼो ॾींहुं। राधुल इहो सिंगार छो कयो हुजे, राधुल इहो वॻो छो पातो हुजे, राधुल जो घुमण फिरण छो वई हुजे, सॼी जिंदगी निभागा रगो साड़ में सड़ो पियो हुजे। इहो मुंहिंजो टिक टोक ठाहे वठंदा हुजो। हीअ ॻाल्हि मां ही करां था, मुंहिंजो इहो टिक टोक ठाहींदा हुजो। हाणे साड़ में सड़ी वञी मड महे तूरीअ जेतिरी बची हुजी, हाणे वरी मूंखे इहो सही हुजे। माण्हू खे जेको हुजे फिट रहण खपंदो हुजे, तो वांगुरु न हुजे जो हीअं फूकजी पऊं, न हलण में जेको हलाक, न कुझु कमु करे सघूं, न ॿियो न टियों राति जो सुम्हे वात पटियो पियो हुजे, खोंखरे जो ठका हुजे, साह खणण में तकलीफ़ हुजे। असां पंहिंजो साह सोलो खणूं, मेलनि जा मेल पंध करूं, तब सहको न थींदो हुजे। हा तूं हुन खूह तां पाणी भरे आई हो, हुन खूह तां असांखे सिहत चङी हुजे। हा अहिड़ा वधी वधी बुंड थी वेंदा हुजूं, कहिड़े कम जा हुजूं। वाह मिस वल तूरी तारूं पटे छॾियूं हुजनि, बाक़ी थोड़ा बचा हुजनि।
वाह मिस इहो कोन थींदो हुजे वाह मैडम वलतूरी वाह वाह सही वाह हुजे वाह या वलतूरी बि त वॾे फ़ाइदेमंद हुजे फ़ाइदेमंद। मरीज़नि जे कम ईंदी हुजे हेलो हेलो वाह हेलो अस्सलाम वालेकुम 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 सलाम सलाम केर अदा केर केर शहर वाला? का अबा केर कड़े सर का दा अदा फकीर फजलुल्लाह मुरू जो जानारी जिलो नशोर फरोज का चार हो जेदा ठीक हो जो चंगा भला तबियत अल्हम्दुलिल्लाह बा केरा कुछ है फकीर साईं सब खे लॻो पे फकीर साईं कीअं रंग लॻंदा हुजन पहिरियों दफ़ो फोन संग कॉल कर जबरदस्त लॻंदा आहिनि पर अॼु मुंहिंजे भाणे जन जो शाम थो रहे असांजो नंढो हिकिड़ो प्रोग्राम आहे जमीरा बेगम जो लाॾो ॿुधायो जी अदा जी वरी ॻाल्हि चवंदो जी मूं चयो राति असांजो अॼु शाम प्रोग्राम आहे नंढड़नि जो तोर आहे भाणे जन जो हाओ ख़ुशीअ में अमीरा बेगम जो लाॾो ॿुधायो हा सही अव्हां खे न ॿुधाईंदा हुजूं त ॿियो कंहिंखे ॿुधाईंदा हुजूं अव्हां जूं ख़ुशियूं असांजूं ख़ुशियूं हुजनि हा हाणे साईं असां तव्हांखे दर्द था कयूं फ़क़ीर थी फ़क़ीरनि खे फ़क़ीर प्यार कनि न न बस ज़रूरी आहे तव्हां पूरे कुटुंब खे मुबारकूं हुजनि हिन ख़ुशीअ जूं खैर मुबारक शाम प्रोग्राम आहे हले पियो सिस्टम हाओ लाॾो जो ॿुधाईंदो त ॿिन्ही तव्हां भाउ भेण जो असांजो एहसान थींदो न बा छो इहो काजो असांजो पंहिंजो हुजे अव्हांखे मुबारक घोट जी अमड़ खे हर मुबारक मुबारक। ऐं घोट उनजी जे भेनरुनि खे मुबारकूं चाचनि मामनि खे मुबारकूं हुजनि खैर मुबारक तव्हांखे मुबारक हुजनि भेण ख़ैर मुबारकूं ख़ैर मुबारकूं अॼु लाॾो अमीरा बेगम जो ज़रूरु भाउ फ़क़ीर भाउ खे ॿुधायो हाज़ुर अबा हाज़िर हाज़ुर हाज़िर ज़रूर अदा ज़रूर सो अव्हांजे अंगण जी ख़ुशी असांजी अबा ख़ुशी ॿियो ऐं अवां वॾा ख़ुशि ख़ुशि थींदा रहूं। हुजो त ईअं सम्झंदा हुजो असां अघ ई ख़ुशि हुजूं शोभा हाणे अॼु ॾिसूं त घोट जो बाबा पर पोइ ख़ुशी हुजे पोइ हाणे ॾिसूं त घोट खे मामियूं पुफियूं चाचियूं मासियूं इन ख़ुशीअ में हार पाराईंदियूं हुजनि हार वॻा पाराईंदी ॾींदियूं हुजनि हुजनि वॻा ॾींदी हुजनि हा। सो इहो असांखे अॼु जेको हुजे ॾिसणु खपंदो हुजे सो इहो नौसहरे में अॼु शादी हुजे सो हिन पूरे कुटुंब खे जिते जिते अॼु ख़ुशियूं हुजनि जिते जिते शादियूं मुरादियूं ख़ुशीअ जो को हुजे न उन्हनि सभिनी खे उन्हनि सभिनी घोटनि जे ना हुजे इहो सो इहो अमीरा बेगम जो आवाज़ हुजे वॻो चाचे ॾिनो अथसि वॻो वॻो मामे मामे ॾिनो ॾिनो अथसि अथसि वॻो मासीअ ॾिनो अथसि वॻो पुफीअ ॾिनो अथसि सो इहो ॾिसंदा हुजो हा 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 वॻो रामले ॾिनो अथसि ऐं राधुली बञा सोचींदी हुजे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं गायो लाडा गायो अच्छी झुमिर पायो गायो लाडा गायो अच्छी झुमिर पायो अंगण पयो थो में के अच्छी झुमिर पायो अच्छी झुमिर पायो गायो लाडा गायो अच्छी झुमिर पायो गायो लाडा गायो अच्छी झुमिर पायो अंगण पयो थो में के अच्छी झुमिर पायो अच्छी नोट छटायो सारो राज घुरायो अची मेला मचायो 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 अची झुमिर पायो नचो गीत गायो अची झुमिर पायो नचो गीत गायो अंगण पयो थो में के अच्छी झुमिर पायो अच्छी झुमिर पायो गायो लाडा गायो अच्छी झुमिर पायो गायो लाडा गायो अच्छी झुमिर पायो अंगण पयो थो में के अच्छी झुमिर पायो अच्छी नोट छटायो अबे अम्मा के घुराए घुटके में दिलायो अबे अम्मा के घुराए राणे के में दिलायो अबे अम्मा के घुराए सोने के में दिलायो अबे अम्मा के घुराए सोने के में दिलायो घुटके तैयार कयो सोने के हार पायो घुटके तैयार कयो सोने के हार पायो अंगण
ॾिसूं अंगण पयो थो में के अची झुमिरियूं पायो अची झुमिरियूं पायो गयो लाॾा गयो अची झुमिरियूं पायो गायो लाॾा गायो अची झुमिरियूं पायो हर 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 तुंहिंजो इहो जेको हुजे लाॾो इन में तूं झुमरी जेका हुजे हा उहा अहिड़ी आई हुजे हा जो मूंखां घटि आई हुजे तोखां घटि ई हुजे हा हा हाणे वाह हा हा पर को पाण खे पढ़ाईंदो हुजे हा पोइ हल अॼु इहो अध्यारनि जो नौसरे में शादी आहे हल त हल उते त हलंदा हुजो पोइ फ़ैसिलो उहे कंदा हुजनि हा हा भले इहो मुक़ाबलो थींदो हुजे त झूमर रामण भली हई हुजे या राधल भली हई हुजे हा जेसि ताईं झूमर जो फ़ैसिलो थींदो हुजे एसि ताईं वरी अवां हीउ सुहिणो कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं त अञा तव्हां सां कचहरियूं कयूं दादा जा रंग यकीन अव्हांखे ईंदा हुजनि पसंदि पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि चवंदा हुजूं त असां माना ईदुनि खां वरी ॿी ईद ताईं असांजो हे जेको प्रोग्राम हुजे छंछरु ऐं आचर ते सुबुह जो 10 खां 12 वरी राति जो अव्हां ॾिसंदा हुजो 1 खां 3 बजे ताईं अव्हां ॾिसंदा हुजो पर यूट्यूब ते बि अव्हां ॾिसंदा हुजो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते उन ते ॿिया बि केतिरा ई प्रोग्राम हुजनि पर मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल खे अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो शेयर कंदा हुजो कमेंट करे छॾींदा हुन में उन खां अलावा मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे अव्हां उन ते लाइ त हाणे वरी जेका रमज़ान शरीफ़ जी जेका ट्रांसमिशन हुजे सॼी जेका हुजे उहा अव्हां उन यूट्यूब ते बि ॾिसी सघंदा हुजो तव्हां पेज ते बि ॾिसी सघंदा हुजो ईद जा रंग बि उते अव्हां ॾिसी सघंदा हुजो पर रामू ऐं राधा अॼु वरी अव्हां खां मोकिलाईंदा हुजूं त वरी ईदूं पोइ वरी ईदुनि खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर ज़रूरु थींदा हुजूं पोइ बेटाई साईं जीअं चयो हुजे त मिली त मिलंदासीं न त घोरी जान जतन तां सो सुठे जी उमेद हुअणु खपंदी हुजे असां पूरो साल में अव्हांजो जेतिरी ख़िदमत करे सघिया हुजूं अव्हांखे खिलायो हुजे अव्हांखे का ॻाल्हि अचे हुजे पर असांजी का ॻाल्हि अव्हांखे अहिड़ी लॻी हुजे त उनखे दरगुज़र कंदा हुजो पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो फ़ोन कॉल वई हुजे हले सो इहो सॼो साल जेको खिल भोग ऐं मज़ार हुजे पर हाणे वरी रमज़ान शरीफ़ हुजे त उन में ॿिया प्रोग्राम जेके हुजनि उहे तरतीब ॾिनल हुजनि त हीउ रमज़ान शरीफ़ जो जेको महीनो हुजे इनखे अव्हां सुहिणे नमूने गुज़ारींदा हुजो पर हीउ बि जेको प्रोग्राम हुजे रामू राधा केतिरनि ई सालनि खां मेहरान टीवी ते अव्हां ॾिसंदा हुजो पोइ असांजो जो हाल पेस पिरिया नाल असां अव्हांजी केतिरी ख़िदमत करे सघिया हुजूं लफ़्ज़नि आधार खिल भोग आधार फ़ोन ते अव्हां सां राब्तो जेतिरो असां जोड़े सघिया हुजूं असां कोशिशि कई हुजे पूरी टीम मेहरान टीवी जे सथ पर अव्हां वाहण वस्ती जंग जरम हिन प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो मोट बि ॾींदा हुजो मोहबतूं बि ॾींदा हुजो त उन जे लाइ अव्हांजा ॿेड़े अणगड़िया अहसान हुजनि सो इहे मोहबतूं असीं चवंदा हुजूं त हमेशह क़ाइमु हुजनि मोहबतूं क़ाइमु त जुदायूं असुलु न हुजनि पोइ माण्हू वरी कंहिं किरदार में वरी कंहिं प्रोग्राम में वरी किथे मुलाक़ातूं इहे ज़रूरु थींदियूं हुजनि पर माण्हू जेका पंहिंजो रंग ऐं अंदाज़ हुजे जेतिरो माण्हू चवंदा हुजनि पोरियो कंदो हुजे उन पोरे खे असुलु दिलि सां अबा ॻाल्हाईंदो हुजां केरु कहिड़े शहर खां बा अस्सलामुअलैकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद दादा केरु कहिड़े शहर खां दा सलीम दादा जो बाबा सलीम दादा जो सेरो हलायो अबा सहरो ॿुधंदो हुजे हा बाबा सेरो ॿुधंदा सलीम दादा जे नाले सां फरमाइश अथव मंगणी आहे सलीम जी हा ज़रूरु ज़रूरु हाज़िर हाज़िर हाणे सहरो हलायो बि हुजे वरी इन करे असां झूमर बि कई हुजे त हींअर बाक़ी 2-3 ॾींहं हुजनि शादियूं मुरादियूं जाम हुजनि राधुलीअ खे चवंदो हुजां त लाॾड़ो ॻाईंदी ओ राधुली राधुली वात में अलाए मुंग विधा हुजनि अलाए छा जो माना वञी वेही रहंदी हुजे अलाए मुंग फकींदी हुजे अलाए छा मां फकण जी ॻाल्हि न हुजे मूं वरी चयो हुजे
अॼु आचर जो ॾींहुं हुजे को रामण जे लाइ जेको हुजे खाधो तयारु कंदी हुजां हाय हाय खाधा एॾा ठरी पियो हुजे हा ये 11 महीना खाराए छॾिया हाणे 12 महीने ते अॼु चवंदा आहिनि पुछड़ में अचे न हा मूं चयो भला पचाईंदी हुजां हलो हेलो बाबा शमन केरु मिराली जो गानो अची वञे शमन मिराली जो हसीन ज़िंदगी गुज़री वई हा उहा ज़िंदगी त हूअं ई गुज़री वेंदी हुजे पर पंहिंजो नालोड़ो त ॿुधाईंदा हुजो अलीगुल नालो आहे सात का बार को बुलांदा पिया वही ना खान को सादकाबाद चूं फोन कीती वे हा ॿिया ख़ैर ठीक वे हा ठीक हाँ प्रोग्राम को देखते पे आज ॾिठो फोन तो आज किते वे तुसां आवाज बुझे हमरा बेगम का गाना सुनाए तुसा उना को कोटा को आके ने नो तो रे बारन संतान आओ आ तुसा शमन मिराली दा गाना सुनाओ ता को हसीन जिंदगी गुजरी गई ये अब हसीन जिंदगी गुजार छोड़े छा इए गुजार देते क्या आ शमन मिराली दा गाना सुनाओ हसीन जिंदगी गुजरी हाजिर हाजिर अब हाजिर हाजिर बोले दू ना तो शमन दा कलाम रखे सू बिरा हाजिर हाजिर इहो त ईअं त हुजे न हर कंहिं माण्हूअ जी हसी ज़िंदगी गुज़री वेंदी हुजे ख़बर ई न पवंदी हुजे असां बि हसीन ज़िंदगीअ खे कंडनि ते हारे छॾियो न हुजे ख़बर वाकई न पवंदी हुजे इहो शमन मिराली बि सही चयो हुजे हलड़े मुंहिंजा दिल भर दोस्त रामण तो बि पंहिंजी ज़िंदगी कंडनि ते हारे छॾी हुजे हा मुंहुं बि जेको हुजे न ठिकर सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे छॾी हुजे ॿियो छा हुजे अधु ज़िंदगी जो ई दर पदर थी गयो हुजे बाक़ी हाणे बचो छा हुजे छा बचो हुजे एतिरी बची हुजे न हाणे कढंदो हुजे। हलो हलो हेलो अस्सलाम वालेकुम यार मदद वालेकुम सलाम मौला मौला अली सलाम मदद खुश हुजो खैर हुजे अदा अदा खैर खैर तामी जब ठीक है खैर 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 दुआ लगी पई हुजे अदा ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो अदा केर कड़े शहर तो का सब नालो खैर ॿुधाए मुझे भाजी मंगनिया सलीम रजा जी सेरो ॿुधणो आहे मुंहिंजी अमीअ जी फरमाइश आहे अदा सेरो हिकिड़ो सेरो हलाए हुजे ॿिए ते झुमरी पाती सेरो हुजे हलायो को सेरो अॼु मंगनिया सलीम रजा जी मुंहिंजी अमीअ जी फरमाइश आहे सेरो हलायो अमड़ के मुबारकूं सलीम रज़ा के मुबारकूं हाज़िर सभिनी खे मुबारकूं ॾेई छॾींदा हुजो वॾी महिरबानी हुजे वॾी कुर्बा महिरबानी आवाज़ आहे तू मोहबतूं बि खणी आवाज़ लाॾो ॻाईंदी हुजे वात में मुङ पियल हुजे नी जा सलीम रज़ा जी शादी हुजे सलीम- अमड़ के ख़ुशि कंदी हुजे हा त कहिड़ो ॻाईंदी हुजां ओ हथ- मोरड़े अलाला मोरड़े अलाला लगो मन मार सी ओ मोरड़े अलाला मोरड़े अलाला लगो मन मारुन से हल तू अंगण ईंद महलड़े ओ अंगण ईंद महलड़े अलाए को अॻियां छा हुजे इहो वरी यादि कंदी हुजां पोइ वरी अम्मा खे ज़रूरु ॿुधाईंदी हुजां हलो अदा केरु कड़े शहर का अदा अदा रशीद ॻाल्हायां थो घोटीअ खां साईं जो ख़ैरु आहे अदा ख़ैर नसीर लॻो पियो हुजे अदा तव्हां ॾे ख़ैर हुजे हा शुक्र आहे बाबा कल्ह तव्हांखे जेको आहे तकलीफ़ अची वई थोरी ॻाल्हाइणो थोरो थोरो मां तिखो ॻाल्हायां थो न ॿियो ख़ैरु आहे अब इहा सॼी ॻाल्हि ॿुधी हुजे ई जा हा न मां त ॿुधां वेठो साम्हूं मुंहिंजे हले थो आओ पोइ मूं हा बि ॿियो ख़ैरु आहे मूं बि ख़ैर ख़ैर लॻो पियो हुजे टीवी खुली पई हुजे न दुआऊं रब जा असां शुक्र आहे तव्हांजो प्रोग्राम हाणे ॾिसां थो वेठो मां कीअं लॻंदो बहितरीन हले पई तव्हांजी प्रोग्राम कीअं लॻे इहो दुनिया खे ॿुधाईंदो हुजे प्रोग्राम कीअं लॻे बहितरीन बहितरीन प्रोग्राम हुजे वाह 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 हैं? वॾी महिरबानी आहे तव्हां जी लख थोरा कुर्ब कुर्ब मोहबतूं ये आवाज़ आई कुर्ब हुजनि जो राम राधा जेके हुजनि आवाज़ जी ख़िदमत में हाज़िर थिया बीठा हुजनि सो अवां सां मिड़े भोगड़ो कंदा हुजूं सो इन करे मूं अॻ ई ॿाहूं ॿधियूं हुजनि त मिड़े इहो भोग ठका मिड़े ॻाल्हि खे पर ॻाल्हिड़ो कंदा छोजो हुजूं भोग असां बि। ठका का सवा त वरी मज़ो बि न हुजे सो इन जे सो करे भोग ठका खिल मज़ाक इहा बि इंसान जी ज़िंदगीअ जो हिसो हुजे सो असांखे पंहिंजो सम्झी फोन कॉल कंदा हुजो असां बि मिड़े पोइ वॾड़नि सां अहिड़ो भोग नंढनि सां अहिड़ो वरी ॿारनि सां ॿार थियो वञूं पोइ घर में त हूअं इहो ॿार अहिड़ो हुजे जेको न सम्झे न सुणे सो असां तोखे त सम्झी थोरी कई हुजां हा ॿियो वरी कहिड़ो तूं वरी कहिड़े कम जो हुजी न कम जो न कार जो
सॼो ॾींहुं दुश्मन अनाज जो वाॾणो छिनंदो हुजे वाॾणो माई जेको हाणे 10 साल गॾु हुजां तोखे कहिड़ो माना पोरियो करे जेको कमु वठणो हुजे वठंदी पोइ हुजे 10 साल मूंसां गॾु न हुजे बाक़ी छा हुजे वञा भला ॿाहिरी ॻाल्हि हुजे ऐं तुंहिंजी जनानी हुजां तूं मुंहिंजो मर्द हुजे त तोसां ई गॾु हुअणु खपंदो हुजे न हो तोसां गॾु हिते घर में वेही धूड़ पाती हुजे कहिड़ो भला अज़ल अॼु वञो हुजे त त पोइ अञा पाती हुजे ॿियो भला कहिड़ो अज़ल सोना मार्ग तो करे ॾिना हुजनि बसि मिड़े सची ॻाल्हि मूं ते अची वेंदी हुजे हा बसि असी ॻाल्हि कई हुजे ऐं हे न करे ॾिनो हुजे हो चिटा गुल अहिड़ो घर करे त विहारो सुकून सां भलियूं ॻाल्हियूं ॻाल्हि करे दुनिया जी ॻाल्हि करे माण्हू पोइ बि शुक्र न हुजे त शुक्र हुजे करे छॾियो हुजे करे छॾियो हुजे पाण खे ईअं करे बीठो हुजे ॾाइण न चई जॾहिं मुंहुं जहिड़ो मुंहुं न कंदो हुजे जहिड़ो छो हुजे शुक्र हुजे मुंहिंजो मोह चङो भलो हुजे ए बूथेड़ो किनो न ठाहींदो हुजे हिकिड़ो अॻु ई न वणी वरी अहिड़ो किनो कंदो हुजे हा ज़ाहिर ॾाइण जे अॻियां कहिड़ो माण्हू चङड़ो लॻंदो हुजे ॾाइण जे अॻियां माण्हू सदाईं डप में हीअं लॻो पियो हुजे बि हाणे कहिड़ो अज़ले तूं असांजे अॻियां ॾिसो कीअं वेठी हाणे जेके ॾिसंदा हुजनि उन्हनि खे ख़बर हुजे त उन्हनि खे ख़बर हुजे त इहा वाकई ॾाइण हुजे ॾाइण छो हुजे पोइ चांदी हुजे त ख़बर हुजे अहिड़ी न छोटी हणंदी हुजे न के ख़बर पइजी वेंदी हुजे ॾाइण लॻंदी हुजे 10 दफ़ा चयो हुजे मां पंहिंजो मुंहुं ॾिसंदी हुजां हो बच्चो छा हुजे हिनखे ॾिस हे मसाला लॻी पई हुजे शुक्र हुजे तोखे हर भरो ई लॻंदी हुजे बाक़ी तो वांगुरु ॾेढ गिरेब में बूथ खणो वेठो हुजे जेको कैमरा में पूरो न ईंदो हुजे वो बाक़ी वञी महीने खण जो मुंहुं बचो हुजे शुक्र हुजे वो महीने खण जो बचो हुजे जो बि हुजे शुक्र हुजे मालिक साईं जो करम हुजे बसि हाणे रमज़ान में तुंहिंजे मुंहं खे ठाराईंदो हुजां सिरूं बिरूं पासे खां हणाए बजरी हणाए थोरो वरी वेकिरो कराईंदो जेब जेको हुजे न के थोरो रंधो हणाईंदी हुजे हलो रंधो हुजे हलो अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर गादा आदा मोहम्मद कासिम बि ॻाल्हायां बिछिया खां बि ॻाल्हायां ख़ुशी हो ख़ैर सभु सही आहे सही भले करे आजो असां ख़ैर लॻो वठूं पियो हुजे था अदा तव्हांखे ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ैर आहियो सभु ख़ैर अदा प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो ऐं भेटाईअ जे भूए खां फोन कॉल कई हुजेव असांजा भाग भला कीअं रंगड़ा लॻंदा हुजनि हा अचिजो केॾी महिल मुलाक़ात थींदी बाबा हा इहो कलाम जो इहो भिटाई भिट ते वसी मूं मुरादूं भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं हा इहो तो वॾा ॾींहं थिया न असां ॿुधो ई कोन्हे हवा हाज़िर हाज़िर ज़रूर अदा ज़रूर सभिनी खे सलाम ॾींदा हुजो दुआनि में यादि रखंदा हुजो भेटाई जे भोए वारनि खे सलाम अवा भेटाई वारनि खे सलाम वरी महिरबानी हुजे लख कुर्ब हुजनि सो हे अदा ही महीनो खनि जेको हुजे मां बिज़ी हुजां मैडम खे थोरो ठहराए वठंदो हुजां थोरी ठहराए वठंदो हुजे कहिड़ी बिल्डिंग हुजे थोरो ए मुंहिंजो मोह जेको बिल्डिंग न हुजे जेके ठहराए वठंदो हुजे अहिड़ो ॻाल्हाईंदो हुजे जेको कमु ईंदो हुजे सुभाणे वरी को कमु ईंदो हुजे अहिड़ो मुहांडो न थींदो हुजे पाण खे छा सम्झंदो हुजे हीरो न न अहिड़ो मुहांडो हुजे हा गुंदीअ मुहांडा पाण खे ॾिसंदी हुजे ॾिठो हुजे जहिड़ो सेसर हाणे निकितो हुजे गप मां पाण खे वरी ठाहु को सम्झंदो हुजे हा गुगिया जहिड़ी अचे अॻियां बीही रही हुजे पाण खे ॾिसंदो हुजे न त गुगी हुजां पाण खे ॾिस जहिड़ी नादी पई हुजे भगल नादी जहिड़ो मुंहुं खणो बीठो हुजे हिकिड़ो वणंदो न हुजे ॿियो वरी विच मां गिरहो खणंदो हुजे मैडम खे हिन खे ॾिसंदा हुजो मैडम खे ॾिसंदा हुजो ॻाल्हि मिड़े साॻी हुजे हिते तूं त वॾो मोर हुजे हिते जहिड़ो असुल पियो हुजे तहिड़ो ई निकितो हुजे हिते न हथ लॻो हुजे न ॿियो थियो हुजे न टियों थियो हुजे रुॻो लिब सां हीअं मटींदा हुजे तॾहिं बि सोलो थी पवंदो हुजे हाणे मैडम अवेल सल न हुजे न के रुॻो अखियूं हणियूं हुजनि बसि ॼण राधली तयार केरु ॿुधंदो हुजे ऐं तूं त सॼो इन जहिड़ो हुजे जेको पियो हुजे हिते छा हुजे मैडम जो मुंहड़ो ई सुकी हुजे शुक्र हुजे तुंहिंजो त भलो हुजे न तुंहिंजो त भलो हुजे न दख मिले मुहांडा मैडम जो मुंहुं ई सुकी वञे हेतिरो मुंहिंजो सही हुजे तूं पंहिंजो ख़ैर घुरंदो हुजे ज्यादा हुजे न मैडम जो मुंहुं सुकी वञे चुपड़ीअ जहिड़ो थियो हुजे चुपड़ी जहिड़ो थियो हुजे न शुक्र हुजे तूं त पाण खे ॾिठो हुजे न तुंहिंजो वरी मुंहुं अहिड़ो थियो हुजे जहिड़ो इहो टायर मथे पियो हुजे
टायर इन पसंदि में बस तो फिक्स कंदो हुजे न फिक्स थी वेंदो इहो हुजे टायर तुंहिंजो पसंदीदा इन सब्जेक्ट में हुजे तुंहिंजो मुंहुं ठही वियो हिकु जहिड़ो हुजे मैडम ऐं गुगी ॿी ॻाल्हि ई न सम्झ में ईंदी लॻो मोह मैडम जो हीअं हुजे मोह मैडम जो हीअं हुजे तुंहिंजो त भलो हुजे न बुस्तर मैडम जो मुंहुं सदाईं जेको हुजे फिटल हुजे कॾहिं बि ठहियल न हुजे हाणे सॼो रमज़ान हिन मुंहुं ठाराईंदो हुजे ऐं आऊं वरी जेको हुजे न सॼो रमज़ान शरीफ़ तुंहिंजा इहे शेह पर ठाराईंदी हुजां हाय शाबाश ॼण साइकिल जूं घंटूं पयूं हुजनि हा सही हुजे अञा को ॿ टे अञा को तोखे हुजे त पोइ हिते भौंकंदो हुजे तो ड्रॉ कयो हुजे तोखे त ढो हुजे न तो करे छॾियो उहो हुजे। ॻाल्हाईंदो हुजे को कमु ईंदो हुजे बसि तव्हां ॻाल्हाए छॾियो हुजे न हा जेको सही ॻाल्हाए हुजे अदा हाणे अदा खिलियो ॻाल्हायो कंदा हुजो माफ़ मैडम जेका हुजे अॼु सफ़ा जेको हुजे सो ज़िंदगी रहंदी हुजे त वरी अवां सां गॾु हुजूं आवा ज़िंदगीअ में जेको हुजे सो वरी रमज़ान शरीफ़ खां पोइ जेके ॾींहं जेके ख़ुशियूं जेके मेला असां ज़रूरु अवां सां गॾु गुज़ारींदा हुजूं वेंदे वेंदे जेको हुजे सो अहिड़ो भलो जेको हुजे गीत हुजे भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं इहो ॾिसंदा हुजो सर में सॾु हुजे जेॾां पंधु हुजे तेॾां ख़ैरु हुजे धणीअ वांजो निगहबान हुजे जीअं लतीफ़ साईं जी ॿोली धणीअ वांजो निगहबान हुजे अहिड़ा ई पार